नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त कोटड़ी बैंक ॿाहिरियां पगारूं ऐं पेंशन वठण लाइ आयल माण्हुनि मथां पुलिस कड़की पई आहे। लठबाज़ी समाज जी विथी न हुजण सबबि कोरोना वायरस फैलजण जो बि ख़दशो आहे। यामी किधर गया? वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।